إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما ورب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم हर किस्म की हमद सना वलाई वाखण वहदत किबरियाई उन्हें अकेले अल्लाह रब्बुल इज़्ज़त की जुगाए जेको अल्लाह इन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक दाता दस्तगीर है और एक बाद में ला तादाद ला तुक्सा दरूद इस्लाम
इमामुल अंबिया, इमामुर रसूल, इमामुल अव्वलीन, इमामुल आखिरीन, इमामुल किबलतैन, इमामुल हरमैन, इमाम फिल जन्नह, इमाम फिल दुनिया, तवांजे मुझे सीने जिगार जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस से मता हुजन, जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां जाहिल ऐं भटकियल इंसाननि जे लाइ रहनुमा ऐं रहबर करे मबूस फरमाई। मौजूद सामीन किराम, दौरे हाज़िर के अंदर जंहिं दौर में हर तरफ फितनो ही फितनो नज़र अचे तो, हर तरफ जुल्म ऐं ॾाढ बरबरियत नज़र अचे थी, इन ज़माने के अंदर, इन दौर के अंदर जेकॾहिं हिकु माण्हू खे अल्लाह जे तरफ़ां नेकी जी तौफ़ीक़ मिले थी, इहो अल्लाह जो वॾो एहसान उन इंसान जे मथां आहे। उहा नेकी कहिड़ी भी सूरत में हुजे, नमाज जी सूरत में हुजे, रोज़े जी सूरत में हुजे, ज़कात सदक़ात ऐं ख़ैरात जी सूरत में हुजे, अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर जी सूरत में हुजे, कंहिं भी सूरत में हुजे, अगर जे एक कंडे जी टारी खणी इंसान रस्ते का हटाए तो इन सूरत में हुजे, यानी हर किस्म जी नेकी उन जी तौफ़ीक़ जेकॾहिं के इंसान के मिले थी, समझो तो अल्लाह जो एहसान है। असां खे घुर्जे असीं इन अल्लाह जो एहसान के गायूं, अल्लाह जो शुक्रगुज़ार असीं बणिजी वञूं। जेकॾहिं असीं अल्लाह जे एहसान जा, अल्लाह जी नेमतनि जा असीं शुक्रगुज़ार बणिजी वियासीं, अल्लाह ताला असां खे अञा भी नेकी जी तौफ़ीक़ ॾींदो, उन नेकी जे मथां हमेशा दवाम इख्तियार करण जी भी तौफ़ीक़ ॾींदो। पर शर्त आहे असीं इन अल्लाह जे एहसान, अल्लाह जी नेमत जो क़दर करियूं ऐं अल्लाह जो शुक्र करियूं। कुरान करीम के अंदर अल्लाह ताला फरमायो, ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी नेमतनि जो शुक्र कंदो ऐं तव्हांखे अञा भी नेमतूं वधाए ॾींदसि। वला इन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे रब जी नेमतनि जी नाशुक्री कई, मूं रब जो अज़ाब इंतहाई सख़्त आहे। तंहिं करे हिन दौर के अंदर, फितननि सां भरियल दौर के अंदर असां खे नेकी जी तौफ़ीक़ मिले थी, असीं नेकी करियूं था, इहो अल्लाह जो वॾो एहसान आहे। नेकी खां बाद में असांजे लाइ लाज़िम आहे त असीं पंहिंजे नफ़्स खां, पंहिंजो पाण खां मुहासिबो करियूं। आया हिन नेकी जे करण सां, हिन सुठे अमल जे करण सां असांजे अंदर चेंजिंग या तब्दीली आई है या न? आया इन अमल जे करण सां असांजी ज़बानूं उन गार ऐं गंद खां रुकजी वयूं आहिनि या न? असीं गुनाहनि जे कमनि खां रुकिया आहियूं या न? असीं पंहिंजे नफ़्स खां मुहासिबो करियूं, हर सुवाल ठाहियूं, हर सुवाल जो जवाब असांखे जेकॾहिं मुस्बत में मिले तो, हाकारी में मिले तो समझो तो या नेकी असांजे मथां असर करे पई, असांजे अंदर तब्दीली अची रही है, असांखे ही नेकी पंहिंजो असर ॾसे पई। जेकॾहिं असांजो सुवाल, असांजे मुहासिबे जो जेको सुवाल आहे, इहो मुस्बत में नथो अचे, मनफी में अचे तो, नेगेटिव में अचे तो, समझो त ही नेकी असीं करियूं तो पिया, पर एक आदतन करियूं पिया। अल्लाह का वरी भी तौफ़ीक़ तलब करूं, अल्लाह जेका भी असीं नेकी करियूं था, या नेकी तो रब ख़ातिर असां खे करण जी तौफ़ीक़ अता फरमा।
ख़ुलूस ऐं नियत सां असांखे नेकी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। जेकॾहिं उहा नेकी असां ख़ुलूस ऐं नियत सां करियूं था, उहा ई नेकी असांजे मथां पंहिंजो असरु रसंदी, पाण असांजे अंदरि चेंजिंग ऐं तब्दीली आणींदी। इन खां बाद में मुहासिबे खां बाद में असां उन ई नेकी जी हिफ़ाज़त करियूं। जेका नेकी असीं करे रहिया आहियूं, उन नेकी जी हिफ़ाज़त करियूं। नेकी जी हिफ़ाज़त लाज़मी आहे। जेकॾहिं हिकु तरफ़ हिकु माण्हू बेशुमार नेकियूं करे थो, नमाज़ूं बि पढ़े थो, तहज्जुदूं बि पढ़े थो, रोज़ा बि रखे थो, सदका ऐं ख़ैरात अञा बि ॿिया नेकी जा कम करे थो, पर ॿिए तरफ़ उहो साॻियो इंसान गुनाहनि जे दलदल में फाथल आहे, सम्झो त इहो नेकी जी हिफ़ाज़त नथो करे। सम्झो त इहो नेकी जी हिफ़ाज़त इन माण्हू वटि न आहे। तंहिं करे असांजे लाइ लाज़िम आहे असीं जेका बि नेकी करियूं, उन नेकी जी हिफ़ाज़त करियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खां सुवाल कयो, मल मुफ़लिस, केरु ग़रीब इंसान आहे? ग़रीब इंसान केरु आहे? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जवाब ॾिनो, अल्लाह जा रसूल, ग़रीब तो उहो इंसान आहे, असीं त उन इंसान खे ग़रीब चवंदा आहियूं, मल्ला दिरहम वला दीनार, जंहिं इंसान वटि दिरहम ऐं दीनार न हुजे, असां उन इंसान खे, उन माण्हू खे ग़रीब चवंदा आहियूं। असांजे माशरे जे अंदरि बि उन माण्हू खे मिसकीन ऐं ग़रीब चयो वेंदो आहे, जंहिं वटि जाइदाद न हुजे, मिल्कियत न हुजे, माल ऐं पैसो न हुजे, असीं बि उन खे असांजी नज़र सां ग़रीब सम्झंदा आहियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खे फरमायो आहे, मुंहिंजा सहाबा, इहो इंसान ग़रीब न आहे। ग़रीब मुफ़लिस इंसान उहो आहे, याती यौमल क़ियामा, क़यामत जे ॾींहुं अचे, अल्लाह जी बारगाह जे अंदरि हाज़िर थिए, बेसियामिन व सलातिन व ज़कातिन, उन वटि नेकियूं थोरियूं न हुजनि, नमाज़ूं बि बेशुमार हुजनि, ज़कातूं बि उन दुनिया जे अंदरि पंहिंजे माल मां बेशुमार कढियूं, ऐं रोज़ा बि बेशुमार रखिया, यानी नेकियुनि जा अंबार कमाए रब जी बारगाह जे अंदरि क़यामत जे ॾींहुं पेश थिए। पर इन साॻी इंसान जे मथां पुकारींदड़ दाहींदड़ जाम अची वञनि। अल्लाह जी बारगाह जे अंदरि को अचे पियो, ऐं अल्लाह कद शतम हाज़ा, दुनिया जे अंदरि त नेकियूं त कंदो हो, नमाज़ूं त पढ़ंदो हो, रोज़ा त रखंदो हो, पर नेकियुनि सां गॾोगॾु कद शतम हाज़ा, ऐं अल्लाह हिन मूंखे गार गंद ॻाल्हाई। गार गंद ॻाल्हाइण को मामूली गुनाह न आहे, इंतहाई ख़तरनाक गुनाह आहे। सिबाबुल मुस्लिम फुस्कुन, मुस्लमान खे गार ॾियणु फिस्क आहे, इंतहाई वॾो गुनाह आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, क़यामत जे ॾींहुं ईंदो को माण्हू इन मथां पुकारींदो, कद शतम हाज़ा, ऐं अल्लाह अॼु तूं इंसाफ़ कर, दुनिया जे अंदरि हिन पंहिंजी ज़बान सां मुंहिंजे मथां गार गंद ॻाल्हाई, अॼु मूंखे इंसाफ़ वठी ॾे। को ईंदो रब जी बारगाह जे अंदरि, ऐं अल्लाह दुनिया जे अंदरि हिन मुंहिंजे मथां तोहमतूं हयूं, तोहमत बि इंतहाई ख़तरनाक गुनाह आहे। को ईंदो रब जी बारगाह जे अंदरि, ऐं अल्लाह पंहिंजी ज़बान सां, पंहिंजे हथ सां हिन मूंसां ॾाढ ऐं ज़ुल्म कई। अल्लाह ताला उन ॾींहुं इंसाफ़ कंदो, जो जेके बि पुकारींदड़ ईंदा उन्हनि खे हिन इंसान जूं जेके नेकियूं दुनिया जे अंदरि कमायाई, नेकियुनि कमायाई त सही, पर उन्हनि जी हिफ़ाज़त कोन कयाई, उहे नेकियूं खणी करे अल्लाह ताला हिन पुकारींदड़नि खे ॾींदो। अञा बि पुकारींदड़ रब जी बारगाह जे अंदरि हाज़िर थींदा, ऐं अल्लाह हिन मूंसां ज़ुल्म कयो आहे, हिन जूं नेकियूं त ख़तम थी वेंदियूं, पर अल्लाह ताला उन इंसाफ़ कंदो। इंसाफ़ कीअं कंदो? जेके बि पुकारींदड़ ईंदा, दाहींदड़ ईंदा, अल्लाह ताला उन्हनि जा गुनाह खणी करे हिन इंसान जे मथां उछलाईंदो। जेको इंसान रब जी बारगाह जे अंदरि हाज़िर थियो, नमाज़नि सां, रोज़नि सां, ज़कातनि सां नेकियुनि जा अंबार कमाए हाज़िर थियो, इन इंसान जूं नेकियूं बि ख़तम थी वियूं, उल्टो
तो ॿियनि जे गुनाहनि जो वबाल खणी करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तुरिया फिन्नार, हिन इंसान खे पोइ जहन्नम जे हवाले कयो वेंदो। छो पियो जहन्नम जे हवाले कयो वञे? हिन जी तूं निमाज़ूं त बेशुमार हुयूं, रोज़ा त बेशुमार हुआ, ज़कातूं बि हुयूं, लेकिन जा कम बेशुमार कयाई, पर नेकी जी हिफ़ाज़त कोन कयाई। नेकी जी हिफ़ाज़त कोन कई दुनिया जे अंदरि। अल्लाह जे हक़नि जी पासदारी कयाई, पर ॿारनि जे हक़नि जी पासदारी कोन कयाई। सम्झो त उन नेकी जी हिफ़ाज़त कोन कई। क़यामत ॾींहुं इन इंसान जी इन नेकी जो को बि फ़ाइदो न आहे। तंहिं करे असांजे लाइ लाज़िम आहे असीं दुनिया जे अंदरि नंढड़ी छो न नेकी करियूं, पर उन नेकी जी हिफ़ाज़त लाज़मी करियूं, वरना ईअं थींदो क़यामत ॾींहुं इंसान अल्लाह जी बारगाह जे अंदरि हाज़िर थींदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाण फरमाइनि था क़यामत ॾींहुं क़ौमूं ईंदियूं, उन्हनि जा अमल केतिरा हूंदा? मक्के जा जेके तिहामा जबल आहिनि, उन्हनि जबलनि जेतिरा अमल क़ौमूं खणी ईंदियूं। उन्हनि जबलनि जेतिरा अमल बनाइण इंसान जे वस में न आहे। राति ॾींहुं महिनत करे उन खां पोइ ई इंसान जबलनि जेतिरा अमल बनाए सघे थो। पर क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, इंसान एॾा वॾा अमल खणी करे, एॾियूं वॾियूं नेकियूं खणी करे रब जी बारगाह जे अंदरि हाज़िर थींदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन्हनि अमलनि जी अल्लाह ताला का बि परवाह कोन कंदो। यजअल अल्लाहु हबाअम मंसूरा, उन्हनि अमलनि जी अल्लाह परवाह कोन कंदो। उन इंसान जे अमलनि खे ईअं उॾारे छॾींदो जीअं हवा जे अंदरि गज़ उॾरे थी, मिटी उॾरे थी। इन मिटी जे उॾारण वांगुरु उन इंसान जे अमलनि जी अल्लाह परवाह बि कोन कंदो, उॾारे छॾींदो। सहाबा हदीस ॿुधनि था, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फौरन सवाल कनि था या रसूल अल्लाह सिफ़हुम लना व जिल्लहुम लना, ऐं अल्लाह जा रसूल ही केरु इंसान हूंदा? असांखे इन्हनि इंसाननि जूं इन्हनि माण्हुनि जूं सिफ़तूं ॿुधायो, वस्फ़ूं ॿुधायो। केरु इंसान हूंदा जिन जा अमल त मके जे तिहामा जबलनि जेतिरा हूंदा, पर अल्लाह इन्हनि जे अमलनि जी का परवाह कोन कंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खे फरमाइनि था ऐं मुंहिंजा सहाबा ही तव्हां वांगुरु ई अमल कंदा, तव्हां खां बाद में ईंदा, तव्हां वारा ई अमल कंदा, नमाज़ूं पढ़ंदा, तहज्जुदूं पढ़ंदा, पर ऐं मुंहिंजा सहाबा उन्हनि जे अंदरि हिकिड़ी ख़ामी हूंदी, उहा ख़ामी तव्हां जे अंदरि कोन्हे। उहा कहिड़ी हिकिड़ी ख़ामी आहे जेका ख़ामी इंसान जे जबलनि जेतिरनि अमलनि खे उॾारे छॾे थी? कहिड़ी ख़ामी आहे? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इज़ा खलऊ, जॾहिं अकेलाई वारी ज़िंदगी इख्तियार कंदा, इंफरादी ज़िंदगी इख्तियार कंदा, अल्लाह जे हराम कयल शइ जी बेहुरमती कंदा, अल्लाह जे हराम कयल शइ जी बेहुरमती कंदा। हिकिड़ी ख़ामी जे करे अल्लाह ताला हिन इंसान जे तमामु अमलनि जी का परवाह कोन कंदो, हिन इंसान जे अमलनि खे उॾारे छॾींदो। आया असीं पंहिंजे नफ़्स खां मुहासिबो करियूं, असीं अल्लाह जे हराम कयल शइ जी कहिड़ी शइ जी बेहुरमती करियूं था? असीं त राति ॾींहुं अल्लाह जे हराम कयल शइ जी बेहुरमती जे अंदरि फाथल आहियूं। असांजो माण्हू चोरी कंदे देरि कोन कंदो आहे। हिते इंफरादी गुनाह कोन्हे, हिते इज्तिमाई गुनाह आहे। इंफरादी गुनाह जे बारे में अचे थो त अकेलाई वारी ज़िंदगी में इंसान गुनाह कंदो, उन ई गुनाह जो वबाल इहो आहे जो अल्लाह उन इंसान जे अमलनि जी का परवाह कोन कंदो। असीं त इज्तिमाई ज़िंदगी जे अंदरि रूबरू चोरी कंदे देरि कोन कंदासीं, शराब पींदे देरि कोन कंदासीं, जुआ कंदे देरि कोन कंदासीं। इहे तमामु गुनाह आहिनि जेके गुनाह क़ुरान करीम जे अंदरि अहादीस जे अंदरि असांखे ख़बर पए थी इहे त अल्लाह ताला हराम करार ॾेई छॾिया आहिनि। पोइ असांजो माण्हू जेकॾहिं इन गुनाहनि खे करे थो, सम्झो त इहा अल्लाह जे हराम कयल शइ जी बेहुरमती करे थो, पंहिंजी नेकी जी हिफ़ाज़त नथो करे। भले ॿिए तरफ़ हुन वटि नेकियुनि जा अंबार हुजनि, पर हिकु तरफ़ हू गुनाहनि जे दलदल में फाथल आहे। तक़वा जहिड़ो ज़ेवर उन इंसान जे अंदरि न आहे। सम्झो त इंसान पंहिंजी नेकी जी हिफ़ाज़त नथो करे। नेकी जी हिफ़ाज़त ईअं ई आहे जीअं तव्हांजो हिकु माण्हू ॿनी जे अंदरि
उन फसल की हिफाज़त करे तो उन फसल के मथा ही दवा भी लगाईंदो आहे, उन जी सार संभाल भी लाइंदो आहे। जेकॾहिं उन साॻी फसल के स्प्रे भी न लगाए, दवा भी न लगाए, उन जी सार संभाल भी न करे, छा उहा फसल बची सघंदो? उन फसल के मर्ज़ लगी वेंदो, वो फसल तो मूंखे फ़ाइदो कोन ॾींदो। नेकी जी हिफाज़त भी ईअं ई आहे। जेकॾहिं असीं नेकी करियूं था, उन नेकी के पोखियूं था, वरी उन खां बाद में उन जी हिफाज़त नथा करियूं, सम्झो थी गुनाहनि जो मर्ज़ उन नेकी के लगी वियो आहे। इहा नेकी असांजे फ़ाइदेमंद न आहे। तंहिं करे असांजे लाइ लाज़िम आहे सभ खां पहिरीं असीं अल्लाह जो शुक्र करियूं जंहिं रब असांखे नेकी जी तौफ़ीक़ ॾिनी। उन खां बाद में ॿिए नंबर ते असीं पंहिंजे नफ़्स खां मुहासिबो करियूं, छा इन नेकी जे करण खां बाद में असांजे अंदरि चेंजिंग या तब्दीली आई या न, असांजे अंदरि चेंजिंग या तब्दीली आई या न। टे नंबर ते असीं उन नेकी जी हिफाज़त करियूं, हिफाज़त लाज़मी आहे। उन खां बाद में उन नेकी जे मथां असीं दवाम इख्तियार करियूं, हमेशगी इख्तियार करियूं। छो अल्लाह खे उहा ई नेकी पसंदि आहे जेका नेकी हमेशगी वारी हुजे, जंहिं नेकी जे अंदरि दवाम हुजे, उहा ई नेकी अल्लाह खे पसंदि आहे। इन अहब्बल अमाल अदवमुहा व इन कल। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह के पसंदीदा अमलन के अंदर पसंद अमल वो है जेको हमेशगी वारो हुजे, अगर जे थोड़ो छोड़ो हुजे। असीं ॾींहं रात में बरकातूं पढ़ूं पर उन्हनि जे मथां दवा में इख्तियार करियूं। ॾींहं रात में असीं 5 रुपया ख़र्च करियूं पर उन्हनि जे मथां दवा में इख्तियार करियूं, हमेशगी इख्तियार करियूं। इहा ई नेकी अल्लाह खे पसंदि आहे, अल्लाह खे इहा ई नेकी पसंदि आहे। क़ुरान करीम जे अंदरि ऐं सहाबा जे जेकॾहिं वाक़िअनि जो असीं मुतालो करियूं त असांखे ख़बर पई वेंदी त अल्लाह जा नबी बि दवाम केतिरो इख्तियार कयो, साबित क़दमी केतिरी इख्तियार कई। बेशुमार नबी आहिनि जिन नबियनि जे मथां अल्लाह जूं आज़माइशूं आयूं, पर उन्हनि आज़माइशनि जे अंदरि बि उहे नबी हमेशगी इख्तियार कयूं, दवाम इख्तियार कयूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के पीउ बि घर मां कढे थो, हथां के उन इलाइक़े मां इलाइक़ो बि छॾिणो पइजे थो, पर इब्राहिम अलैहिस्सलाम छा तौहीद जहिड़ी नेकी खे छॾे ॾिनो, छा दावत तबलीग जे कम खे छॾे ॾिनो? हरगिज़ न। उन नेकी जे मथां इब्राहिम अलैहिस्सलाम दवाम इख्तियार कनि था, यूसुफ अलैहिस्सलाम सां ॿाहिरि हसद कनि था, कीनूं रखनि था। छा यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे अमल खे छॾे ॾिनो? हरगिज़ न। तंहिं करे असांजे लाइ लाज़िम आहे असीं बि उन नेकी जे अंदरि दवाम इख्तियार करियूं। कुरान करीम के अंदर अल्लाह ताला फरमायो है, इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। ये अल्लाह ताला जन्नत जा वाइदा कहिड़े इंसान जे लाइ ॾिना आहिनि? उन इंसान जे लाइ जेके माण्हू नेकी कनि था, उन मथां इस्तक़ामत इख्तियार कनि था। क़ालू रब्बुनल्लाह, जेके चवनि था असांजो रब अकेलो अल्लाह आहे। सुम्मा इस्तक़ामू, पोइ उन जे मथां हमेशगी इख्तियार कनि था। अल्लाह ताला अहिड़नि इंसाननि जे लाइ अनाम तयारु कया आहिनि, अहिड़े इंसान जे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। तंहिं करे असां उन नेकी जे मथां दवाम बि इख्तियार करियूं जेकी असीं नेकी करियूं था। आया असीं उहे अमल इख्तियार करियूं जिन अमलनि जे ज़रिए असांखे नेकी जी तौफ़ीक़ बि मिले ऐं नेकी जे मथां दवाम इख्तियार करण जी असांखे सबक़ उन अमलनि मां मिले थो। उहे अमल जिन अमलनि जे अंदरि अल्लाह ताला नेकी जे मथां हमेशगी इख्तियार करण जो असांखे सबक़ ॾेई छॾियो आहे। सभ खां पहिरीं असीं क़ुरान जो मुतालो कंदासीं, अहदीस जो मुतालो कंदासीं, असांखे उहे दुआऊं मिलंदियूं जिन दुआनि जे अंदरि नेकी जे मथां हमेशगी इख्तियार करण जी तौफ़ीक़ तलब अल्लाह खां कई वञे, उनजो सबक़ मिलंदो। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला दुआ ज़िक्र कई आहे, ऐं असांजा रब रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना वहब लना मिन लदुनका। इन दुआ जो मक़सदु छा? इहो ई आहे, ऐं अल्लाह, ऐं असांजा रब असांजी दिलनि खे हिदायत खां बाद में असांजी दिलनि खे फेड़ न, जंहिंजो मक़सदु असांखे हिदायत जे मथां
हमेशा रख, कायम रख। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब खां दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका सुबात फिल अम्र, ऐ अल्लाह ऐं दीन जे मामले में तोखां ई सुवाल करियां तो साबित कदमी जो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी दुआ आहे, या मुक़ल्लिबल क़ुलूब सबित क़ल्बी, ऐ दिलनि खे फेराईंदड़, ऐ दिलनि खे फेराईंदड़ मुंहिंजी दिलि खे साबित कदमी अता फरमा। त इन मां मालूम थिए थो इंसान जेका बि नेकी करे उन नेकी जे अंदरि उन जो मेन हथियार इहो ई हुजे जो हू अल्लाह खां दुआऊं घुरंदो रहे, अल्लाह खां तौफ़ीक़ तलब कंदो रहे। ऐं असांजा रब असांखे इन नेकी जी तौफ़ीक़ ॾे। असांजो माण्हू नेकी त बार बार कंदो पियो आहे पर कॾहिं इहा दुआ कोन घुरी हूंदी, ऐं रब असांखे इन नेकी जी तौफ़ीक़ ॾे। असांजो माण्हू दुनिया जो सुवाल कंदो आहे, दुनिया जा बेशुमार सुवाल कंदो आहे, ऐं रब मूंखे दुनिया अता फरमा, मूंखे रिज़्क़ अता फरमा, पर उन सां गॾोगॾु तूं ऐं इहा बि दुआ घुरियूं, ऐं असांजा रब असांखे नेकी जी तौफ़ीक़ अता फरमा। ज़रूर असांखे अल्लाह नेकी जी तौफ़ीक़ ॾींदो। ॿिए नंबर ते दुआनि सां गॾोगॾु असीं क़ुर खे बार बार पढ़ूं। क़ुर खे जेकॾहिं असीं बार बार पढ़ंदासीं असांखे नेकी जी तौफ़ीक़ मिलंदी। नेकी जे मथां असां हमेशह टिकी रही करे उन नेकी खे कंदासीं। छो क़ुर करीम जे अंदरि अल्लाह ताला जन्नत जो बि ज़िक्र कयो आहे, जहन्नम जो बि ज़िक्र कयो आहे। जॾहिं इंसान क़ुर पढ़ंदो, जन्नत जी आयतनि खे पढ़ंदो, रहमत जी आयतनि खे पढ़ंदो, ज़रूर उनजी दिलि जे अंदरि इहो ख़्यालु थींदो त आउं अञा बि नेकी जा अमल करियां, अञा बि नेकी जा कम करियां त इन जन्नत खे हासिल करे वठां, ऐं अञा बि नेकी जा कम करियां, इन नेकी जे मथां हमेशह इख़्तियार करियां तां त रब जी इहा नेमत, रब जी इहा रहमत मूंखे बि नसीब थिए। जॾहिं इंसान क़ुर खे बार बार पढ़ंदो, जहन्नम जी आयतनि खां, अज़ाब जी आयतनि खां बि लॻंदो, ज़रूर हिन जी दिलि जे अंदरि दिलि कपकिपाइजी वेंदी, दिलि कंडारजी वेंदी। ही ज़रूर रब खां, उन जहन्नम जे अज़ाब खां पनाह बि तलब कंदो, उन्हनि गुनाहनि खां बचंदो जिन गुनाहनि जे नतीजे में अल्लाह ताला जहन्नम तयारु करे छॾी आहे। तंहिं करे ॿिए नंबर ते असांजे लाइ लाज़िम आहे असीं क़ुर करीम खे बार बार पढ़ूं, क़ुर करीम जूं आयतूं ॿुधूं। ईअं न त आउं क़ुर पढ़ियल न आहियां, मूंखे क़ुर सम्झ में नथो अचे, असीं क़ुर खे सम्झूं, बार बार सम्झूं। क़ुर पढ़ण जे लाइ का उमिरि महदूद न आहे त मुंहिंजी उमिरि ख़तम थी वई, मुंहिंजी ॼमार ख़तम थी वई, हाणे आउं क़ुर कोन पढ़ंदसि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरीं वही जेका मिली उहा कॾहिं मिली? 40 सालनि जी उमिरि खां बाद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर यादि कयो, अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो। त इन मां मालूम थिए थो क़ुर करीम खे सिखण जे लाइ को ॼमार न आहे। जॾहिं बि सिखे, सिखी करे उन जे मथां अमल करे। जॾहिं इंसान क़ुर खे बार बार पढ़ंदो उन इंसान खे नेकी जे मथां हमेशह रहण जी तौफ़ीक़ मिलंदी। टे नंबर ते तो मुंहिंजे लाइ लाज़िम आहे असीं बुराई खे छॾे ॾियूं। बुराई खे असीं छॾंदासीं, बुरे माण्हू जी सोहबत खां परे रहंदासीं, असांखे नेकी जी तौफ़ीक़ मिलंदी। असीं उन नेकी जे अंदरि ॼमी करे उन नेकी जे मथां अमल कंदासीं। जेकॾहिं असांजो ताल्लुक़ बुरे माण्हू सां आहे, असांजो ताल्लुक़ बुरी मजलिस सां आहे, बुराई सां आहे, त तोखे मूंखे नेकी जी तौफ़ीक़ कॾहिं कोन मिलंदी। उहो बुरो माण्हू, उहा बुराई पाण न छिके वेंदी, पाण जहिड़ो बनाए छॾींदी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मशहूर आहे, तव्हां ॿुधी हूंदी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, नेक माण्हू जो मिसाल ऐं बुरे जो माण्हू जो मिसाल ॾींदी करे पंहिंजे साहबनि खे ॻाल्हि सम्झाई। कीअं ॻाल्हि सम्झाई? पाण फरमाइनि था, नेकी जो मिसाल, नेक माण्हू जो मिसाल ईअं आहे जीअं तव्हांजो हिकिड़ो ख़ुशबू वारे वटि वञे, कस्तूरी वारे वटि वञे, ज़रूरु उन खां ख़ुशबू वठंदो, पर जेकॾहिं ख़ुशबू नथो अचे उन खे उहा उन दुकान मां ख़ुशबू वारे वटां ख़ुशबू ज़रूरु मिलंदी, ख़ुशबू ज़रूरु पाईंदो, ख़ुशबू ज़रूरु चेक करण लाइ बि ॾींदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मिसाल ॾिनो आहे नेकी जो, नेक सोहबत जो। जेकॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो ताल्लुक़ नेकी सां आहे, नेक माण्हू सां सोहबत आहे, उहो ज़रूरु पाण जहिड़ो बनाए छॾींदो, पाण जहिड़ो नेक बनाए छॾींदो।
जेकॾहिं पाण उन जहिड़ा नेक न बनियासीं उन जी ज़रूरु तबलीग तो मुंहिंजे मथां हूंदी, ज़रूरु नेकी जो थोरो न थोरो असरु थींदो। पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था बुरे माण्हू जो मिसाल, बुराई जो मिसाल ईअं आहे जीअं तव्हांजो हिकिड़ो उन ई कारीअ वटि वञे जेको शहर जे अंदरि लोहार आहे, लोह जो कमु करे थो, उन ई वटि वञे, उहो तव्हांजे उन ई वटि वेंदा तव्हांजे कपिड़नि खे साड़े छॾींदो। सभ खां पहिरीं त उन ई भठी जा पतंग तव्हांजे कपिड़नि ते किरंदा, कपिड़ा सड़ी वेंदा। पर जेकॾहिं कपिड़ा सड़नि नथा, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन ई भठी जा दूं, उन ई मशीन जा दूं तव्हां ताईं लाज़मी पहुचंदा। इहो मिसाल अल्लाह जो रसूल उन बुराई जो ॾिनो आहे, बुरी मजलिस जो ॾिनो आहे। जेकॾहिं तुंहिंजी मुंहिंजी सोहबत कंहिं मवाली सां आहे, तूं पाण जहिड़ो मवाली बनाए छॾींदो। जेकॾहिं तुंहिंजी मुंहिंजी सोहबत कंहिं जुआरी सां आहे, ज़ानी सां आहे, जुआखोर सां आहे, तूं ज़रूरु पाण जहिड़ो बनाए छॾींदो। जेकॾहिं पाण जहिड़ो न बनायाई त तुंहिंजो मुंहिंजो उनजे मथां उन जो तो असरु किरी पवंदो। तंहिं करे असांजे लाइ लाज़िम आहे 3 नंबर ते असीं नेक दोस्त तलाश करियूं, सुठो दोस्त साथी तलाश करियूं, नेकी सां असां मोहबत करियूं। ज़रूरु असांखे नेकी जे मथां हमेशह रहण जी तौफ़ीक़ मिलंदी, असीं उन नेकी खे हमेशह ई कंदासीं। 4 नंबर से असीं अंबिया जे नबीअनि जे वाक़िअनि खे पढ़ूं, उन नबीअनि जे वाक़िअनि जे अंदरां असांखे इहो सबक़ मिलंदो त हिननि नबीअनि मुसीबतनि जे अंदरि मुश्किलात जे टाइम में केॾो वॾो सबर कयो, केॾी वॾी इस्तिक़ामत अता कई। असीं जेकॾहिं असीं क़ुरान करीम पढ़ंदासीं, नबीअनि जो ज़िक्र पढ़ंदासीं, असांखे वरी बि नेकी जे मथां इस्तिक़ामत रहण जी, हमेशह इख्तियार करण जी तौफ़ीक़ ज़रूरु मिलंदी। इमाम अहमद बिन हंबल जे तरफ़ ॾिठो वञे, इमाम अहमद बिन हंबल उन जे मथां केॾी वॾी मुसीबत अचे थी। ख़लीफ़ा मुअतसिम बिल्लाह इहो ऐलान कयो त क़ुरान अल्लाह जो कलाम न आहे, अल्लाह जी मख़लूक आहे। इमाम अहमद बिन हंबल जे दौर जे अंदरि जेके बि मौलवी हुआ उन्हनि जी फतवा इहा जारी थी वई त क़ुरान अल्लाह जो कलाम न आहे, बल्कि क़ुरान अल्लाह जी मख़लूक आहे। इमाम अहमद बिन हंबल खे आंदो वञे थो, ख़लीफ़ा मुअतसिम बिल्लाह घुराए थो। इमाम महमूद रहमहुल्लाह फरमाए थो त इमाम अहमद बिन हंबल अचे थो ख़लीफ़ा मुअतसिम बिल्लाह जी दरबार जे अंदरि, उन जा जल्लाद जेके कोड़े मारण वारा आहिनि, तीर तलवारूं हणण वारा आहिनि, उहे बि मौजूद आहिनि। ख़लीफ़ा मुअतसिम बिल्लाह इमाम अहमद बिन हंबल खां पुछा करे थो तूं हाणे फतवा ॾी थो या न, क़ुरान अल्लाह जी मख़लूक आहे। इमाम अहमद बिन हंबल जे मथां क़ुर्बान वञिजे, इस्तिक़ामत केतिरे क़दुरु आहे। चवे थो ईतूनी बि किताबिल्लाह व सुन्नत रसूल। इमाम अहमद बिन हंबल अच, जेकॾहिं इमाम अहमद बिन हंबल खे क़ैद करणो आहे त तव्हां क़ुरान जी आयत को ॾेखारियो या फरमान रसूल ॿुधायो त क़ुरान अल्लाह जी मख़लूक आहे, कलाम न आहे। वरना इमाम अहमद बिन हंबल तव्हांजे हिन तीर तलवारनि सां, तव्हांजे हिन नेज़नि सां क़ैद नथो थी सघे। जल्लाद उन खे कोड़ा मारीनि था, कोड़ा मारण वारा उन खे कोड़ा मारीनि था। इमाम अहमद बिन हंबल जे मथां क़ुर्बान वञिजे। अल्लाह ताला केतिरी इस्तिक़ामत था फरमाई, ज़ुबान जे अंदरि अल्फाज़ निकिरनि था, ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। क़ुरान जी आयतूं जारी थी वञनि थियूं, हत्ता के एतिरा जल्लाद कोड़ा मारनि था जो ख़मीस बि फाटी वञे थी, शलवार पंहिंजी जॻह तां हेठि अचणु शुरू थिए थी। उन ई दौरान इमाम अहमद बिन हंबल अल्लाह खां दुआ घुरी, आसमान जे तरफ़ नज़रूं खणी करे, ऐं अल्लाह जेकॾहिं इमाम अहमद बिन हंबल हक़ ते आहे त इमाम अहमद बिन हंबल खे नंगे थियण खां बचाए। ख़लीफ़ा मुअतसिम बिल्लाह जी दरबार जे अंदरि इमाम अहमद बिन हंबल जे मथां केतिरी सख़्ती अचे थी, हत्ता के ख़मीस फाटी वञे थी। इमाम महमूद रहमहुल्लाह फरमाए थो जॾहिं इमाम अहमद बिन हंबल खे उन जेल जी कोठरी जे हवाले कयो वियो, तॾहिं चवे थो आउं वञा थो पुछा करियां थो त जंहिं वक़्तु तुंहिंजी शलवार हेठि अची रही हुई, उन वक़्तु तुंहिंजी ज़ुबान मां कलमा किरा निकिता, जिन कलमनि जे नतीजे में अल्लाह ताला सलवार खे इहा तौफ़ीक़ ॾिनी जो पंहिंजी जॻह ते अची पहुचे थी, वापसि अची पहुचे थी।
इमाम अहमद बिन हंबल फरमाए तो मुंहिंजी ज़बान में सिर्फ़ इहे अल्फाज़ निकिता त जेकॾहिं इमाम अहमद बिन हंबल हक़ ते आहे त नंगे थियण खां अल्लाह ताला बचाए। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इमाम अहमद बिन हंबल जे मथां केॾी वॾी सख़्ती आहे, पर उन अमल जे मथां साबित क़दमी आहे या न, इस्तिक़ामत आहे या न, पंहिंजे पाण जे मथां तीर तलवार बर्दाश्त करे थो, पर उन अमल जे मथां पंहिंजे मौक़िफ़ जे मथां हटे कोन थो। बेशुमार सहाबा आहिनि जिन सहाबनि इस्लाम त क़बूल कयो, पर उन्हनि खे तकलीफ़ूं ॾिसणियूं पइजी वियूं, उन्हनि खे तकलीफ़ूं बर्दाश्त करणु पइजी वियूं। छो ऐं छाजे करे? उन ई करे जो उन्हनि जे अंदरि अल्लाह ताला इस्तिक़ामत रखी छॾी। तंहिं करे असीं बि जेका नेकी करियूं था, रब खां इहा ई दुआ घुरूं, रब असांखे इन नेकी जे अंदरि हमेशह नेकी करण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं नेकी जे अंदरि इस्तिक़ामत अता करण जी तौफ़ीक़ अता फरमा। जेकॾहिं असीं नेकी में इस्तिक़ामत इख्तियार कयूं था, ज़रूरु अल्लाह ताला तूं मूंखे दुनिया जे अंदरि बि कामयाबु कंदो ऐं कामरान कंदो, ऐं आख़िरत जे मैदान में अल्लाह ताला तूं मुंहिंजे लाइ उन जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे, जेका जन्नत अल्लाह ताला मुत्तक़ी इंसान जे लाइ तयारु कई आहे, नेकूकार जे लाइ तयारु कई आहे, अहले तौहीद जे लाइ तयारु कई आहे। उहा जन्नत तूं मूंखे बि हासिल थींदी जेकॾहिं असीं उन नेकी जे मथां इस्तिक़ामत इख्तियार करियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूं ऐं तव्हांखे नेकी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे नफ़्स खां मुहासिबो वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजे अंदरि चेंजिंग ऐं तब्दीली जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे गुनाहनि खां बचाए, नेकी जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।